अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां गुलाम अब्बास कटो, लेक्चरर फिजिक्स। अॼु असां क्लास 10 जे फिजिक्स जे यूनिट नंबर 2 मेजरमेंट, जंहिंखे असां सिंधी में पैमाइश चवंदा आहियूं, उन जे बारे में पढ़ंदासीं। सभ खां पहिरियों जेको टॉपिक आहे मेजरमेंट जे अंदरि, उहा आहे डेफिनेशन, जंहिंखे असां इंट्रोडक्शन ऑफ मेजरमेंट। अॼु असां जेको आहे मेजरमेंट जे बारे में पढ़ंदासीं त मेजरमेंट छा आहे ऐं मेजरमेंट जेको असां फिजिक्स में कीअं इन्वॉल्व थिए थी ऐं उनजा कहिड़ा जेके आहिनि कारण आहिनि पढ़ण जा। सभ खां पहिरियों अगरि असां मेजरमेंट जी ॻाल्हि कयूं, पैमाइश जी, त पैमाइश जेको हूंदो आहे उहो हिकु प्रोसेस हूंदो आहे। इहो हिकु प्रोसेस आहे जंहिंमें असां कंहिं बि फिजिकल क्वांटिटी खे मेजर कंदा आहियूं उनजे स्टैंडर्ड सां। स्टैंडर्ड खे असां ॿियो चवंदा आहियूं यूनिट। जॾहिं असां कंहिं बि यूनिट खे खणी करे फिजिकल क्वांटिटी खे मेजर कयूं त उन प्रोसेस खे असां जेको आहे फिजिकल क्वांटिटी चवंदा आहियूं। हाणे इन जी जेकी डेफिनेशन आहे उनमां इहो वाज़े थी वियो। नंबर फर्स्ट, मेजरमेंट इज़ अ प्रोसेस। इहो हिकिड़ो अमल हूंदो आहे जंहिंमें असीं छा कंदा आहियूं, कंपेरिजन कंदा आहियूं या मेजर कंदा आहियूं, फाइंड कंदा आहियूं, कैलकुलेट कंदा आहियूं। कीअं कैलकुलेट कंदा आहियूं? फिजिकल क्वांटिटी खे सुटेबल स्टैंडर्ड सां कंपेयर करे असां उनखे मेजर या कैलकुलेट कंदा आहियूं जॾहिं असांखे उन क्वांटिटी जो का बि स्टैंडर्ड या यूनिट मिलियल हुजे। हिन मां इहो वाज़े थियो त असां वटि हिकिड़ो का न का स्टैंडर्ड या यूनिट ज़रूरु हूंदो। उन यूनिट सां फिजिकल क्वांटिटी खे कंपेयर करे असां जेको आहे उनजी पैमाइश हासिल कंदा आहियूं। फॉर एग्जांपल, असां वटि स्केल आहे। हिन स्केल जे ज़रिए असां हिन लाइन जी जेको आहे असां लेंथ जेको आहे मेजर करे सघूं था। ही लाइन आहे, हिन लाइन खे असां स्केल असां वटि मिलियल आहे। हिन में जेको आहे स्टैंडर्ड जेको आहे उहो ठहियल आहे मिलीमीटर। अगरि असां हिनखे हितां रखी करे एतिरे ताईं मेजर कंदा त हीअ जेकी लाइन असांखे मिले थी उहा असांखे मिले थी 10 mm। इन जो मतिलबु इहो थियो त हीअ जेकी लाइन जेका आहे उहा 10 मिलीमीटर डिघी आहे, लेंथ वाइज़ आहे। इहो असां कीअं मेजर कईसीं? हीअ असां वटि जेको स्केल जे मथां स्टैंडर्ड ठहियल या डिवीजन, उन्ही सां कंपेयर करे असां मेजर। अहिड़े नमूने सां अगरि असां जेको आहे मास मेजर कयूं त उनजे लाइ असां वटि केजी किलोग्राम जो असां वटि यूनिट आहे, स्टैंडर्ड आहे, जंहिंसां हिकु साइड खां असां किलोग्राम जो वट रखी करे ॿिए साइड खां उन कंहिं बि ऑब्जेक्ट जी या कंहिं फिजिकल क्वांटिटी जो असां मास मेजर करे सघंदा। अहिड़े नमूने सां फिजिकल क्वांटिटी जी हिकिड़ी ॿी डेफिनेशन आहे, उहा इहा आहे त असां फिजिकल क्वांटिटी जेकी हूंदी आहे उन्ही खे अननोन क्वांटिटी खे नोन क्वांटिटी सां कंपेयर करे मालूम कंदा आहियूं। ऐं हर उहा शइ जेका असांखे नोन हूंदी आहे उन्ही खे कंपेयर कंदा आहियूं त उनखे असां यूनिट चवंदा आहियूं। हाणे हितां असां वटि वरी ॿ शयूं जेके आहिनि वाज़े थियूं। पहिरीं ॻाल्हि इहा त असां वटि हिकिड़ी नॉन क्वांटिटी हूंदी ऐं ॿी असां वटि हूंदी आहे अननोन क्वांटिटी, जंहिंखे असां मेजर करणु चाहींदा आहियूं। हाणे हिन ॿिन्ही खे हिक ॿिए सां कंपेयर करे भेटा ॾेई करे असां जेको आहे मेजरमेंट हासिल कंदा आहियूं। ऐं हाणे हीअ जेकी नॉन क्वांटिटी आहे या जेको असां वटि स्टैंडर्ड हूंदो आहे जंहिंसां असां अननोन क्वांटिटी खे कंपेयर कंदा आहियूं, उनखे असां यूनिट चवंदा आहियूं या त वरी असां स्टैंडर्ड चवंदा आहियूं। फॉर एग्जांपल, असां थर्मामीटर जो एग्जांपल खणूं। थर्मामीटर जे अंदरि जेका डिवीजन हूंदा आहिनि, उन डिवीजन खे ॾिसी करे असां पंहिंजो गर्मी पद ॿुधाईंदो आहे, असां टेम्परेचर जेको बॉडी जो एतिरो आहे। अहिड़े नमूने सां हाणे जेको आहे असां ही वीडियो आहे, जे वीडियो में असांखे वाज़े थींदो त असां जेको आहे कीअं जेको आहे हिकिड़ी नॉन क्वांटिटी ऐं क्वांटिटी खे कंपेयर करे जेको आहे मेजरमेंट हासिल कंदा आहियूं। हिन एक्टिविटी में ॿार जेको आहे पंहिंजे क्लासरूम जी लेंथ मेजर करे पियो, जेका टोटल 10 फुट हुई ऐं जेको यूनिट हुओ फुट यूज़ करे पियो। हाणे विड्थ यूज़ मेजर करे पियो उन फुट सां, त टोटल हुनजी जेकी लेंथ हुई उहा 10 फुट हुई। हिन ॿिए एग्ज़ाम्पल में हिकु ॿार जेको आहे टेबल जी लेंथ मेजर करे पियो स्केल जी मदद सां। हिन मां हाणे साबित थियो त असां वटि नॉन क्वांटिटी जेके आहिनि फुट ऐं ॿियो स्केल, उन जी मदद सां अननोन क्वांटिटीज़ लेंथ ऑफ टेबल एंड लेंथ एंड विड्थ ऑफ रूम मेजर करे ॿार।
हमेशा मेजरमेंट कंपेरिजन थींदी आहे नॉन एंड नन क्वांटिटी। हितां हाणे 2 यूनिट हुया, हिकु स्केल लेंथ, ॿियो वरी फुट लेंथ। हिन जे अंदरि वरी 2 शयूं, हिकु मैग्नीट्यूड ऐं ॿियो हुनजो वरी यूनिट। हाणे हिन वीडियो में इहो हुयो त हिकिड़ो ॿार जेको आहे उहो टेबल जी लेंथ मेजर करे थो स्केल जे थ्रू। त हाणे जेकी लेंथ ऑफ स्केल आहे वो, ऐं ॿियो जेको आहे ॿार जेको आहे क्लासरूम जी लेंथ एंड ड्रैग मेजर करे थो पंहिंजे फुट जे हिसाब सां। त हाणे हिते जेको आहे फुट जेको आहे ॿार जो उहो एज़ अ यूनिट जेको आहे कमु करे थो।